अस्सलाम वालेकुम। जे लतीफ़ जे सिंध जे लतीफ़ जी ॿोली। आउं माशूक किंगोर जो अॼु जे वीडियो में पाण ॻाल्हाईंदासीं सिंध जे हिकिड़े अहिड़े यकाने फ़नकार जे बारे में जंहिं तंबूरे जी तारनि ऐं शाह जे प्रचारनि खे न सिर्फ़ु हिंद सिंध बल्कि पूरी दुनिया में उजागर कयो। सिंधी ॿोलीअ जे हिन महान फोक फ़नकार जलाल चांडियो जी हयाती जे बारे में ऐं वो चइजे त जलाल चांडी जी ज़िंदगी ते ॻाल्हाइण जे लाइ 2.5-3 कलाक बि थोरा रहंदा, छो जो जलाल चांडियो हिकिड़ो वॾो नालो आहे, सिंध जो हिकिड़ो तमामु बहितरीनु वॾो किरदारु रहियो आहे। सो पाण हुन ते मुख़्तसर ॻाल्हाईंदासीं, मुख़्तसर हुनजो अहवालु खणंदासीं। तो अचो त शुरूआति कयूं। शुरूआति करण खां अॻियां हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा यार। जलाल चांडियो 2 अगस्त 1944 धारे तालको मोरे ऐं ज़िले नौशेरे फेरोज़ जे हिकु नंढड़े ॻोठ हाजी फैज़ मोहम्मद चांडियो जे घर में पैदा थियो। जलाल चांडियो होश संभालियो त घर जो माहौल मालूंद माण्हुनि वारो हो। थोरो वॾो थियो त हिन जे वालिद फैज़ मोहम्मद खेसि दर्ज़ को कमु सेखारण लाइ मोरो में हिकु उस्ताद वटि छॾे आयो। पर जलाल चांडीअ जे दर्जी के कम में दिलि न लॻी। उते बि हू मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा रेडियो ऐं चेप ते मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा कलाम पियो ॿुधंदो हो, जंहिं सबबु संदसि ध्यानु कलाम ॿुधण ॾांहुं वधीक हो ऐं हू पराया कपिड़ा सुबण बजाए ख़राबु कंदो हो। उस्ताद जी मारकुट सबबु अची उतां बि बेज़ार थियो ऐं ॻोठु वापसि अची माल चाढ़णु लॻो। माल चाढ़ण दौरान जंग में ठिकरियूं ऐं काठियूं खणी पियो वॼाईंदो हो। जंग में ॻाइण वॼाइण वारो शौक़ु संदसि वधी वियो। माल चाढ़ण सां बि दिलि न लॻी, जंहिं सबबु खेसि पिया दड़का उते बि पिया मिलंदा हुआ। पर संदसि संगीत सां इश्क थी वियो। हू संदसि संगीत खे जनूनियत जी हद ताईं इश्क खे ॾिसंदे जलाल जे माइटनि खे बि खेसि ॻाइण जे लाइ घोटकी शेर ऐं मीरपुर माथेलो में उस्ताद अली गुल महर वटि शागिर्दीअ लाइ हवाले कयो। उस्ताद अली गुल वटि जलाल राग जी इब्तिदाई सिख्या वरिती ऐं संदसि पंहिंजे उस्ताद सां गॾिजी तर्जे मुख़्तलिफ़ दरगाहनि ते वञी पीरनि फ़क़ीरनि जे अङण ते वेही ड्यूटी ॾियण सां गॾु ॻाइणु शुरू कयो। संदसि आवाज़ु अहिड़ो जो लाउड स्पीकर जो मुहताज न हो। जलाल चांडियो जे दौर में ॻाइणु शुरू कयो तॾहिं सिंध अंदरि झर झंग गैर सिंधी फ़नकारनि जो ऊज हो। हिन जे दौर में वॾी अहमियत पाण में पैदा करे 1970 धारे पार्स केस्ट कंपनी तरफ़ां ऑडियो केस्ट तयारु कराई। उन ई केस्ट में संदसि ॻायल कलाम हल न मिठू एॾे लोड करे तमामु घणी मक़बूलियत माणी। जंहिं बाद जलाल चांडियो लाइ सिंधी संगीत जा दरवाज़ा खुलण लॻा। निंज ॻोठाणे अंदाज़ वारी टोपी ऐं लिबास में थोरी जिदत आई। चपड़ी यकतारे जी खूंज में सिंध तॾहिं बि आम जाम थींदड़ ठेठनि मेलनि मलाखड़नि में ॻाइणु वॼाइणु शुरू कयो त उन दौर में गैर सिंधी फ़नकारनि जूं वायूं बताल करे छॾियईं। सिंध जे यकतारे चपड़ी जे बेताज बादशाह फ़नकार तौरु ओज माणे वरितईं। सिंध में जलाल थी वियो। संदसि अॻियां पोयां तॾोकी केस्ट कंपनीज़ जा मालिक पिया सलामी थींदा हुआ। सवें केसटूं जलाल चांडियो जूं जारी थियूं। रेडियो टेलीविज़न जा दरवाज़ा जलाल चांडीअ लाइ खुली विया। 1985 धारे जलाल चांडियो इंतहाई ओज वारो ज़मानो ॾिसी तॾोको वक़्त जी कामयाबी फिल्मी हिदायतकार जनाब शाह असद पंहिंजी फिल्म जे लाइ जलाल चांडियो खे वञी कचेरी कंदे खेसि फिल्म में कमु करण लाइ हामी भराई। सिंधी फिल्म जलाल चांडियो ठाही। जॾहिं फिल्म जलाल चांडियो सिंध जे सिनेमानि ते लॻी, सिंधी फिल्म में दुनिया जा नवां बिज़नेस जा रिकॉर्ड क़ाइमु कया। उन ई फिल्म खे तमामु घणी अवामी मोट मिली ऐं सिंध जी तारीख़ में कंहिं सिंधी फ़नकार ते थींदड़ सिंधी फिल्म जलाल चांडियो लाइ ठही। जेका जलाल चांडियो सां सिंध जा माण्हू इंतिहाई घणो प्यारु करणु लॻा ऐं हिकु भेरे हिकु इंटरव्यू में सिंध जे मशहूरु शाइर ऐं सिंध जो तमामु वॾो नालो साईं राशिद मोराई साहिबु हिकिड़े इंटरव्यू में चयो त मूं दुनिया में सिर्फ़ु पंहिंजी हयाती में सिर्फ़ु 2 अहिड़ा जनाज़ा ॾिठा जिते माण्हू पंहिंजा होश विञाए वेठा हुआ ऐं अंदाज़े खां ॿाहिरि ख़लक़ हुई। हिकिड़ो साईं GM सैयद ऐं ॿियो
जलाल चंडियो। फनी दुनिया में इंतहाई ओज वारी ज़िंदगी में जॾहिं त जलाल चंडियो जंहिं महफ़िल में ॻाइणु वेंदो हो उते ओड़े पाड़े जूं सभई औरतूं पंहिंजे घरनि जी कोठियुनि ते वेही जलाल चंडियो जो राग लाज़मी ॿुधंदी हुई। जलाल चंडियो पंहिंजे शुरूआती दौर खां हयाती जे आख़िरी लम्हनि ताईं इंतहाई मक़बूल फ़नकार रहियो। सिंध जे हिन अवामी फ़नकार जी हयाती जा ॾींहं 10 जनवरी 2001 ते राति जो 10:30 वॻे पूरा थिया। मरोम जी आख़िरी आरामगाह नौशरो फेरोज़ जे शहर फल में आहे। तो दोस्तों ये भी अॼु जी वीडियो उम्मीद है तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अगर पसंदि आई तो वीडियो को लाइक ज़रूरु कंदा, पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूरु कंदा। आऊं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।